ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्री सुखदेव जी जे मुखा श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 18 अध्याय में ॾिठो त बलराम जी जे हथां कहिड़ी रीत प्रलंबासुर जो उद्धार थिए थो। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 19 अध्याय शुरू कयूं, जंहिंजो नालो आहे बन में बाह लॻण सां ग्वालनि जो व्याकुल थियणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, जॾहिं ग्वाल बाल उन राक्षस जी लोथ जो तमाशो ॾिसण लॻा, तॾहिं सभु गायूं चरंदियूं मौज जे बन में हलियूं वेयूं। जॾहिं परे ताईं कंहिं उन्हनि जो पतो न पातो, तॾहिं ग्वाल बाल जुदा जुदा टोलियूं ठाहे ॻोल्हण निकिता ऐं वणनि ते चढ़ी कपरनि जूं जंडियूं लोॾाए गायनि जा नाला वठी खेनि सॾण लॻा। उन वक़्तु हिकिड़े ग्वाल अची श्री कृष्ण खे चयो त हे भाई, सभु गायूं मौज जे बन में हलियूं वेयूं आहिनि ऐं ग्वाल उन्हनि जी ॻोल्हा में भटकनि था। इहा ॻाल्हि ॿुधी मुरली मनोहर कदम जे वण ते चढ़ी अहिड़ी मुरली वॼाई जो उन जो आवाज़ु ॿुधी सभई गायूं ऐं ग्वाल मौज जे बन खे चीरींदा फारींदा ईअं श्री कृष्ण ॾांहुं डोड़ी आया जीअं बरसाति में नदियुनि ऐं नालियुनि जो पाणी ज़ोर सां वही समुंड ॾांहुं रुख रखंदो आहे। उन वक़्तु हिकिड़ो राक्षस राजा कंस जो मोकिलियल श्री कृष्ण के मारण वास्ते उन बन में आयो। उन पंहिंजी माया सां अहिड़ी अंधारी कई जो चई तरफ़नि वाचोरो थी वियो। तॾहिं उन बन में आग लॻाए छॾी। जॾहिं उन आग जी तपत करे ग्वालनि ऐं गायनि जो बदन सड़ण लॻो, तॾहिं उन्हनि व्याकुल थी बलराम ऐं श्याम सुंदर जी शरण पुकारे चयो, हे दीनानाथ, असां सड़ी रहिया आहियूं, असांखे बचायो। जॾहिं बि असां ते दुख पवे थो, तॾहिं तव्हां ई रखिया करियो था। तव्हां खां सवाइ ॿियो को बि असांजी सहायता कंदड़ कोन्हे। जीअं नारायण संसार रूपी आग खां पंहिंजनि भक्तनि खे बचाए उद्धार करे थो, तीअं तव्हां बि असांखे हिन बाह खां बचायो। ही हाल पंहिंजे संगतियनि ग्वाल बालनि जो ॾिसी श्री कृष्ण बलराम खे चयो, शरण आया जे जिन मात पिता विसराए, बिन मूं तो ॿाहिरनि करी केरु सहाय। ईअं चई श्री कृष्ण भॻवान ग्वाल बालनि खे पुकारे चयो त तव्हीं पंहिंजूं पंहिंजूं अखियूं बंदि करियो त हिन बाह खां बची वेंदा। जॾहिं श्री कृष्ण जी आज्ञा सां सभिनी ग्वाल बालनि पंहिंजूं अखियूं बंदि कयूं, तॾहिं श्री कृष्ण उन राक्षस खे मारे छॾियो। उन जे मरंदे ई सभु बाह विसामी वेई ऐं वाचोरो गुम थी वियो ऐं ईअं अखियूं बंदि कयल सभु ग्वाल बाल ऐं गायूं श्याम सुंदर जी माया सां बांडेर बन वटि अची निकिता। तॾहिं श्री कृष्ण चयो त हाणे अखियूं खोलियो। जॾहिं उन्हनि अखियूं खोलियूं, तॾहिं छा ॾिसनि त सभु बाह ऐं वाचोरो गुम आहिनि ऐं असां बांडेर बन वटि अची निकिता आहियूं। इहो चरित्र ॾिसी सभई ग्वाल बाल अजब में पइजी विया। सभिनी श्री कृष्ण सां गॾिजी जमुना किनारे वञी पाणी पीतो
ऐं श्याम जो घर ॾांहुं हलिया। बस्तीअ में पहुची मुरली मनोहर बंसी वॼाई, जंहिंजो आवाज़ ॿुधी सभई बिरज बालाऊं पंहिंजे पंहिंजे घर जो कमकार छॾे डोरी आयूं ऐं दर्शन करे पंहिंजूं अखियूं ठारियाऊं। सभिनी गोपियुनि जो इहो परणु हो त श्याम सुंदर खे ॾिसण खां सवाइ ॾींहं जो विर्त रखी श्याम जो मुरली मनोहर जो दर्शन करे पोइ खाधो खाईंदियूं हुयूं। जॾहिं मोहन प्यारो पंहिंजे घर आयो तॾहिं यशोदा खेसि हिंज में खणी ॾाढो प्यारु करणु लॻी ऐं ग्वालनि खां पुछियाईं त अॼु मोटण में देरि छो थी अथव। तॾहिं उन्हनि सॼो हाल राक्षस जे मरण जो ऐं भाउ वग़ैरह जो ॿुधायो, जो ॿुधी यशोदा ऐं रोहिणी ॾाढो ख़ुशि थियूं। ऐं इहो हाल ॿुधी बिंद्राबन वासी श्याम ऐं बलराम खे ॾिसण आया ऐं उन्हनि जी वॾाई करे चवण लॻा, हे श्याम सुंदर, तुंहिंजी कृपा सां असांजे छोकिरनि जो साह बचियो आहे, न त अॼु जेकर आग में जली मरी वञनि हा। प्यारा भक्तऊं, तंहिंखां पोइ सभिनी पंहिंजनि पंहिंजनि छोकिरनि खां दान ऐं ॾखिणा ॾियारे ऐं परमेश्वर जी माया सां उन ॻाल्हि जो कंहिंखे बि एतबार न थियो त इहो चरित्र श्याम सुंदर कयो आहे। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, उन तरह श्री कृष्ण हर रोज़ नयूं नयूं लीलाऊं करे सभिनी खे सुख ॾींदो हो ऐं सभु बिरज बालाऊं मोहन प्यारे ते अहिड़ियूं मोहित हुयूं जो उन जी सामड़ी सूरत ॾिसण खां सवाइ उन्हनि खे आराम कॾहिं बि न ईंदो हो। पाणी भरण ऐं ॾही विकिणण जे बहाने जमुना किनारे ऐं वन में वञी श्याम सुंदर जो दर्शन करे पंहिंजे हृदय खे ठारींदियूं हुयूं। पंहिंजे ससुनि ऐं माताउनि जो सम्झाइण उन्हनि खे वणंदो ई कोन हो। श्री श्याम सुंदर बि वाकनि ॿोल चितौन ऐं मुश्किल सां उन्हनि खे सुख ॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं श्याम सुंदर पंहिंजो नटवर रूप धारे सभिनी संगतियुनि खे साण करे जमुना किनारे कदम जे वण हेठां बि मुरली वॼाइण लॻो। उन वक़्तु राधा पंहिंजनि साड़ियुनि समेत जल भरण जे बहाने सां मोहन प्यारे खे ॾिसण वास्ते आई। जॾहिं उन जमुना वटि ग्वालनि जो बखेरो ॾिठो तॾहिं तरसी साहेड़ियुनि खे चयाईं त मखण चोर वाट में बीठो आहे, असांखे ज़रूरु चिराईंदो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 19 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।